लाहौर मां ख़बर ईंदा हालत अदाकारा हिबा बुखारी फैमिली प्लानिंग बारे सवाल ते ॻाल्हाईंदे चयो त संदसि शादी जे 6 महीननि खां पोइ यूट्यूब ते संदन औलाद बि थी वियो ऐं ॿार जूं तस्वीरूं वायरल बि थी वियूं हुयूं। ताज़ो अदाकारा हिबा बुखारी पंहिंजे मुड़ुस सां ख़ानगी टीवी चैनल जे हिकु प्रोग्राम में शिरकत कई जिते हिननि खां फैमिली प्लानिंग बाबति मेज़बान सवाल कयो, जंहिं ते हिबा बुखारी जे मुड़ुस अदाकार अर्ज़ अहमद चयो त फैमिली तरफ़ां को बि दॿा न आहे पर माण्हुनि खे असांजी औलाद जी वॾी गिणती आहे। कुछ ॾींहं अॻु हिकु औरत पिणु सवाल कयो त छा ॿार पैदा थी वियो आहे, जंहिं ते अदाकार जवाब ॾिनो त हा यूट्यूब ते थी वियो आहे, बाक़ी असल ॿार न आहे पैदा थियो, यूट्यूब ते त खोड़ ॿार पैदा थी वेंदा आहिनि। अदाकारा हिबा बुखारी चयो त हिकु वीडियो में त ॾेखारियो वियो त अर्ज़ धूमधाम सां ॿार जी छठीअ जो प्रोग्राम कयो वियो ऐं सालियुनि खे हीरनि जवाहरनि जी सूखड़ी पिणु ॾिनी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।